मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल ख़ासि करे सिंध जी सूरत हाल बाबति ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख सिंधी दोस्तनि ऐं साथियुनि सां मुख़ातिबु आहियां। सभिनी दोस्तनि ऐं साथियुनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम क़बूल हुजे। पाण अॼु इन ते ॻाल्हाईंदासीं त पाकिस्तान ठहण खां वठी सिंध जा मैदनी वसीला तेल, गैस ऐं कोयलो हितां जे माण्हुनि जी मिल्कियत तस्लीम नथी कई वञे। कुदरत इहे नेमतूं जिन माण्हुनि खे अता कयूं आहिनि उन्हनि माण्हुनि खे इन्हनि नेमतुनि खां महरूम कयो वियो आहे। पाकिस्तान ठहण खां वठी हींअर ताईं सिंध जी तेल, गैस, बिजली, बंदरगाह ऐं ॿियनि गुज़र सफ़र जे वसीलनि ते हिकु मख़सूस गुरूह क़ाबिज़ आहे। इन कब्ज़े छॾाइण लाइ सिंध जा माण्हू हर दौर में पुरअमन ऐं जमहूरी अंदाज़ में जदोजहद कंदा आया आहिनि, पर इन जो हुक्मरान नोटिस वठण लाइ तयारु न आहिनि। हुकूमत खणी कंहिंजी बि हुजे, पीपल्स पार्टी जी हुजे, मुस्लिम लीग नून जी हुजे या तहरीक इंसाफ़ जी हुजे, पर सिंध जे माण्हुनि खे सुख नसीब नथो थिए। पाकिस्तान ठहण खां वठी इहे सूरनि में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। दाहूं कूकू करण जे बावजूदि उन्हनि जे केस जी सुनवाई नथी कई वञे। सिंध मां निकिरंदड़ तेल ऐं गैस जा ज़ख़ीरा माले गनीमत सम्झी इस्तेमालु कया पिया वञनि। इन्हनि जो फल जेको मकानी माण्हुनि खे मिलणु घुरिजे इहो मिलण त ठहियो, पर जेकी क़ानूनी तौर ते ठाह कया विया आहिनि कंपनियुनि सां उन्हनि ते बि अमल न पियो कयो वञे। वफ़ाक़ जे इन रवे सबबि मुहबतूं वधी नथियूं सघनि, पर नफ़रतुनि जूं ॼिभियूं सभु कुझु साड़े रख करे सघनि थियूं। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वफ़ाक़ी हुकूमत ताज़ो इंकशाफ़ कयो आहे त मुल्की गैस पैदावार में 70% पैदावार ॾींदड़ सिंध खे इन पैदावार मां फ़क़ति 45% गैस ॾिनी थी वञे। माना सिंध 70% थी पैदा करे, पर उनखे 40% ॾिनो थी वञे, गैस फ़राहम कई थी वञे। जॾहिं त मुल्की पैदावार जो 4% उपत ॾींदड़, यानी मुल्की पैदावार गैस जी पैदावार जो 4% उपत ॾींदड़ पंजाब सूबे खे जुमिले गैस पैदावार जो 41% फ़राहम कयो पियो वञे। मुल्क अंदरि गैस जी घुर्ज केतिरी आहे, इन बाबति हुक्मरान कुझु ॿुधाइण लाइ तयारु न आहे। हाणे हूअं जेका मुल्क 18वीं तरमीम थियल आइन में उन मूजिबि 18वीं तरमीम बंदि जोड़ियल पॉलिसी में इहो फ़ैसिलो कयो वियो त हर सूबो पंहिंजे सरहदुनि अंदरि हिकु रिफाइनरी क़ाइमु कंदो, पर उन ते बि अमल नथो कयो वञे। गैस जो जेको मजमूई इस्तेमालु आहे उहो बि सिंध में तमामु घटि आहे, कनेक्शन फ़राहम न पिया कया वञनि। मुल्की ज़रूरत जो जेको 15% जेको तेल थो पैदा थिए उहो बि ॿाहिरि मोकिलियो पियो वञे, उन में बि सिंध जो वॾो हिसो आहे। कोयलो आहे जेको सिंध में तमामु वॾे मिक़दार में मिले थो, उहो बि ॿाहिरि वञे पियो, उन मां बि सिंध जे माण्हुनि खे को फ़ाइदो न मिलियो आहे। सिंध सूबो गैस जो मजमूई पैदावार जो 69% रही आहे। सिंध में 51 लेसन ऐं 104 लीज़ूं ॾिनल आहिनि। सिंध में रुगो 7 हंध गैर फ़ाल। सिंध मां रोज़ानो 30,000 बैरल तेल जॾहिं त 2821 MMCFD गैस मिली रही आहे। हाणे इन सॼी जेका सूरत हाल आहे मैदनी वसीलनि जी, गैस, तेल, कोयलो, बिजली, इहा सभु सिंध पैदा करे थी, पर उन खे पंहिंजे हिसे खां महरूम कयो वियो आहे। उनखे पंहिंजी मिल्कियत खां, पंहिंजी मैदनियात तेल गैस जी मिल्कियत खां महरूम कयो वियो आहे। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी।